अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे वरी अपडेट ॾींदा हलूं तकरार ड्रामे जे हिसाब सां। तकरार ड्रामे में मीर ऐं राणी मरी चुका आहिनि। इन्हनि जो एंड थी चुको आहे। इन्हनि जो ड्रामो जे हिसो एसी ताईं हुयो। हाणे तकरार ड्रामे जो आख़िरी क़िस्तूं केतिरियूं बचियूं आहिनि दोस्तों? आख़िरी क़िस्तूं तकरार ड्रामे जो वधि में वधि 20 खां 25 क़िस्तूं बचियूं आहिनि। जी हाँ दोस्तों, ड्रामो बाक़ाइदा हाणे ख़तमु थियण जे क़रीब बचियो आहे। वधि में वधि महीनो हिकिड़ो या ॾेढ महीनो ताईं हलंदो। हाणे तकरार ड्रामे जूं वधि में वधि दोस्तों 20 खां 25 क़िस्तूं आहिनि। बाक़ी ड्रामे जूं क़िस्तूं न आहिनि। हाणे ड्रामो तकरार वधि में वधि 300 जे लॻभॻि एंड थियण वारो आहे। 325 तव्हां ॾिठो हाणे अचण वारी आहे। इन खां वधि में वधि 25 क़िस्तूं ॿियूं आयूं त 350 ताईं या 360-70 ताईं क़िस्तूं वींदियूं। तकरार ड्रामो एंड थी चुको आहे। हाणे मीर जे मरण खां पोइ दोस्तों भावल वारा जेको आहे भावल सां बि हशर थियण वारो आहे। लेकिन भावल हिन टाइम दरिया ख़ान जे पोयां आहे ऐं दरिया ख़ान शादी कंदो ऐं उन जी ज़ाल खे अगवा करण जे लाइ बख़्त ऐं भावल प्लेनिंग करे रहिया आहिनि ऐं इहा प्लेनिंग इन जे घाटे में पवंदी। ऐं मूसा बि दोस्तों हाणे जेका नवाब खान जी कच्छ में वेठो आहे, नवाब खान जो एतबार खटे चुको आहे ऐं नवाब खान सां जेको आहे हशर करण वारो आहे मूसा। ऐं सिजावर इन ॻाल्हि खे ॼाणे थो। अंदरूनी तौरु सिजावल सां मूसा मिलियल आहे। अन क़रीब इहा ॻाल्हि ज़ाहिर बि थींदी ऐं नवाब खान खे थोरो शक बि पइजी चुको आहे इन ॻाल्हि जो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, हीउ तकरार ड्रामो बहितरीनु सीरियल हुयो। लेकिन अफ़सोस त हीउ ड्रामो एंड थियण वारो आहे। असल में जो डायरेक्टर साॻियो ई आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो लिखण वारो। ॾिठो तव्हां ज़हर ज़िंदगी में रबनि जो कहिड़ो हशर कयो वियो। लेकिन हिते मीर राणी जो बि ओड़ो हशर कयो वियो जेको रबनि सां हशर थियो हुयो। यानी ज़ालिम खटे वियो, मज़लूम मरी वियो। साॻी चैनल आहे, साॻिया ई डायरेक्टर आहिनि। लेकिन इन्हनि त ज़हर ज़िंदगी वांगुरु मीर सां बि उहो हशर करे छॾियो। मूंखे लॻे थो तव्हांखे अफ़सोस इन शइ जो वॾो थियो हूंदो। ईअं मीर जो अहिड़ो हशर न थियणु खपे हा। ख़्वाब बि थी सघे थो। लेकिन असां जेका राब्ता कया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त इहो एंड आहे, हिते मीर मरी वेंदो आहे। लेकिन हिकिड़ो ख़्याल बि थी सघे थो, उहो त अचण वारी एपिसोड में पवंदो। बाक़ी 100% असां अंदाज़ो असां तव्हांखे ॿुधायूं था त मीर ऐं राणी जी इहा आख़िरी क़िस्त हुई। पोइ हिननि जे अॻिते जेको आहे को हिननि जो सीन न आहे। लेकिन इहो अगरि आख़िरी क़िस्त हुई त पोइ दोस्तों तमामु ग़लति थियो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हां पाण दिलि ते हथु रखी ॾिसो त ज़ालिम खे ड्रामनि में छो थो खटायो वञे। हक़ीक़त में ज़ालिम खटनि था ड्रामनि में बि ईअं। वरी ड्रामा ॾिसी अहिड़ा माण्हू ज़ालिम वरी अहिड़ो ज़ुल्म कंदा आहिनि। ईअं न थिए, ज़ालिम जो हशर ड्रामे में बुरो थियणु खपे। जीअं को ज़ालिम अगरि इहो ड्रामो ॾिसे त उन खे ख़बर पवे त मूंसां बि इहो हशर कॾहिं हक़ीक़त में थी सघे थो। लेकिन नवाब खान जा बि पेर कढंदो मूसा भॼाए डोड़ाए सिजावल सां मिली करे ॻोठनि जे घिटनि में हेॾां होॾां पाणी पीअण जो बि मौक़ो मुश्किल सां मिलंदो नवाब खान खे। ऐं इन खे पोइ कंदा पूरो। ऐं अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो तकरार थी वेंदो एंड। इन खां ईद खां पोइ दौलाब सोप सीरियल जेको तयारु थी रहियो आहे उहो बि बहितरीनु सीरियल आहे। तकरार ड्रामो ईद खां पोइ त सफ़ा ख़तमु थी वेंदो। वधि में वधि 20-15 क़िस्तूं ईद खां पोइ हलंदियूं इन जूं। तेसीं ताईं हू ड्रामो दौलाब बि तयारु थी वेंदो ऐं उन जा कुझु अदाकार। ऐं दोस्तों हीउ हिकु बहितरीनु सोप सीरियल तमामु जल्द ख़तमु थियण वारो आहे। अॼु तव्हांखे वॾी ख़बर मूं ॾेई छॾी आहे। तव्हां यादि करे छॾिजो त शाहिद खोसे जेका तव्हांखे अपडेट ॾिनी आहे त अॻिते हली तव्हांखे इहा यादि ज़रूरु ईंदी त वाक़ई सभ खां पहिरियां शाहिद खोसे अपडेट ॾिनी हुई। हीउ ड्रामो 25-30 क़िस्तनि जे अंदरि ख़तमु थियण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मीर जो बि ख़ात्मो थी वियो घणो कर। अगरि थी वियो थोरो चांस आहे ख़्वाब जो त मतां बचे। लेकिन जेका असां अंदरियों डायरेक्टरनि सां ॻाल्हायो उनजो चवणु आहे त मीर पूरो थी चुको आहे। ऐं हाणे नवाब खान जे गॾु लॻंदा ऐं भावल वारा वरी दरिया खान जे गॾु। लेकिन भावल ऐं पहिरियों त नवाब खान खां पहिरियों त बख़्त जो बुरो हशर थियण वारो आहे। पोइ नवाब खान जो हशर थींदो। ऐं हीउ ड्रामो जेको आहे पोइ आख़िर जी टाइम माना आख़िर ॾांहुं वधंदो। ऐं ईद खे त हाणे कुझु घटि ॾींहं अची बचा आहिनि, 7 अलाए मुंहिंजे ख़्याल में 8 ॾियारा बचा आहिनि अची ईद खे। ऐं ईद खां पोइ वरी 20-25 क़िस्तां जेके इहे पूरियूं थी वेंदियूं। ऐं दौलाब ड्रामो पूरे ज़ोर शोर सां रिकॉर्डिंग ईद खां पोइ उनजी शूटिंग शुरू थियण वारी आहे। कास्ट उनजी बि थी चुकी आहे। कुझु कास्टनि जा अदाकारनि जा नाला साम्हूं आया आहिनि, कुझु जा अञा पूरा न आया आहिनि। जीअं पूरी मालूमात हुनजी असां वटि पुगी
तव्हां ताईं शेयर कंदासीं इन यूट्यूब चैनल ते तव्हांखे पूरी मालूमात पोइ असां ॾेई छॾींदासीं दुलाब ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हुन में बि वॾा अदाकार हूंदा। हू जेको तकरार ड्रामे खे हाणे ख़तमु करे रहिया आहिनि, तिन जे मक़सदात उहो भलो सोप सीरियल हूंदो। अगरि भलो सोप सीरियल उहो न हुजे हा दौलाब त पोइ तकरार ड्रामो ख़तमु न थिए हा, अञा इन खे वधाइनि हा। एतबार हिननि ते हाणे बि न आहे। मतां तकरार ड्रामे चांस कयो वधाए सघनि था 2-3 क़िस्तूं, लेकिन दौलाब ड्रामे जी जॻह ते हिन खे ख़तमु थियणो पवंदो। ऐं दौलाब ड्रामो हिकु वॾे स्केल जो ड्रामो आहे। उनजो पहिरियों स्पेल रिकॉर्ड थींदो ईद खां पोइ, ऐं पोइ खां वरी ॿियो स्पेल रिकॉर्ड थींदो। स्पेल हूंदा आहिनि ऐं स्पेल में 20-25 क़िस्तूं हूंदियूं आहिनि हिकु स्पेल में। अहिड़े हिसाब सां ऐं जेको आहे पहिरियों स्पेल जीअं मुकमिल थींदो, वरी ॿियों स्पेल, टियों स्पेल, अहिड़े हिसाब सां ड्रामो अगरि दौलाब कामयाबु थी वियो त पोइ उन खे वधाईंदा। ऐं मुहबतनि जी माग ते जी जाइ ते बि ॿियो ड्रामो वरी स्टार्ट थींदो, जंहिंजी शूटिंग वरी बाद में हलंदी। जीअं मुहबतनि जी माग वेझो पुॼंदो ख़तमु थियण जे, त पोइ उन जा सोप सीरियल को ॿियो वरी सुठे नमूने जो ऐं बहितरीनु जेको आहे सोप सीरियल वरी उहो बि तयारु कयो वेंदो दोस्तो। ऐं जेको आहे दौलाब बि को घटि सोप सीरियल न आहे। मुंहिंजे ख़्याल में अगरि आज़म एंगल उन में हुयो त पोइ उहो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो थी वेंदो दोस्तो। ड्रामो बाक़ाइदा हाणे ख़तमु थियण जे क़रीब बचो आहे। वधि में वधि महीनो हिकिड़ो या 1.5 महीनो ताईं हलंदो। हाणे तकरार ड्रामे जूं वधि में वधि दोस्तो 20 खां 25 क़िस्तूं आहिनि, बाक़ी ड्रामे जूं क़िस्तूं न आहिनि। हाणे ड्रामो तकरार वधि में वधि 300 जे लॻभॻि एंड थियण वारो आहे। 325 तव्हां ॾिठो हाणे अचण वारी आहे। इन खां वधि में वधि 25 क़िस्तूं ॿियूं आयूं त 350 ताईं या 360-70 ताईं क़िस्तूं वेंदियूं। तकरार ड्रामो एंड थी चुको आहे। हाणे मीर जे मरण खां पोइ दोस्तो भावल वारा जेको आहे भावल सां बि हशर थियण वारो आहे, लेकिन भावल हिन टाइम दरिया ख़ान जे पोयां आहे ऐं दरिया ख़ान शादी कंदो ऐं उन जी ज़ाल खे अगवा करण जे लाइ बख़्त ऐं भावल प्लेनिंग करे रहिया आहिनि ऐं इहा प्लेनिंग इन जे घाटे में पवंदी। ऐं मूंसां बि दोस्तो हाणे जेका नवाब खान जी कच्छ में वेठो आहे, नवाब खान जो एतबार खटे चुको आहे ऐं नवाब खान सां जेको आहे हशर करण वारो आहे मूसा। ऐं सिजावर इन ॻाल्हि खे ॼाणे थो, अंदरूनी तौरु सिजावल सां मूसा मिलियल आहे। अन क़रीब इहा ॻाल्हि ज़ाहिर बि थींदी ऐं नवाब खान खे थोरो शक बि पइजी चुको आहे इन ॻाल्हि जो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हीअ तकरार ड्रामो बहितरीनु सीरियल हुयो, लेकिन अफ़सोस त हीअ ड्रामो एंड थियण वारो आहे। असल में जो डायरेक्टर साॻियो ई आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो लिखण वारो। ॾिठो तव्हां ज़हर ज़िंदगी में रबनि जो कहिड़ो हशर कयो वियो, लेकिन हिते मीर राणी जो बि ओड़ो हशर कयो वियो जेको रबनि सां हशर थियो हुयो। यानी ज़ालिम खटे वियो, मज़लूम मरी वियो। साॻी चैनल आहे, साॻिया ई डायरेक्टर आहिनि, लेकिन इन्हनि त ज़हर ज़िंदगी वांगुरु मीर सां बि उहो हशर करे छॾियो। मूंखे लॻे थो तव्हांखे अफ़सोस इन शइ जो वॾो थियो हूंदो। ईअं मीर जो अहिड़ो हशर न थियणु खपे हा। ख़्वाब बि थी सघे थो, लेकिन असां जेका राब्ता कया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त इहो एंड आहे, हिते मीर मरी वेंदो आहे। लेकिन हिकिड़ो ख़्याल बि थी सघे थो, उहो त अचण वारी एपिसोड में पवंदो। बाक़ी 100% असां अंदाज़ो असां तव्हांखे ॿुधायूं था त मीर ऐं राणी जी इहा आख़िरी क़िस्त हुई। पोइ हिननि जे अॻिते जेको आहे को हिननि जो सीन न आहे। लेकिन इहो अगरि आख़िरी क़िस्त हुई त पोइ दोस्तो तमामु ग़लति थियो आहे। जी हाँ दोस्तो, तव्हां पाण दिलि ते हथु रखी ॾिसो त ज़ालिम खे ड्रामनि में छो थो खटायो वञे। हक़ीक़त में ज़ालिम खटनि था ड्रामनि में बि ईअं। वरी ड्रामा ॾिसी अहिड़ा माण्हू ज़ालिम वरी अहिड़ो ज़ुल्म कंदा आहिनि। ईअं न थिए, ज़ालिम जो हशर ड्रामे में बुरो थियणु खपे। जीअं को ज़ालिम अगरि इहो ड्रामो ॾिसे त उन खे ख़बर पवे त मूंसां बि इहो हशर कॾहिं हक़ीक़त में थी सघे थो। लेकिन नवाब खान जा बि पेर कढंदो मूंसां भॼाए डोड़ाए सिजावल सां मिली करे ॻोठनि जे घिटनि में हेॾां होॾां पाणी पीअण जो बि मौक़ो मुश्किल सां मिलंदो नवाब खान खे, ऐं इन खे पोइ कंदा पूरो। ऐं अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो तकरार थी वेंदो एंड। इन खां ईद खां पोइ दौलाब सोप सीरियल जेको तयारु थी रहियो आहे उहो बि बहितरीनु सीरियल आहे। तकरार ड्रामो ईद खां पोइ त सफ़ा ख़तमु थी वेंदो। वधि में वधि 20-15-20 क़िस्तूं ईद खां पोइ हलंदियूं इन जूं। तेसीं ताईं हू ड्रामो दौलाब बि तयारु थी वेंदो ऐं उन जा कुझु अदाकार। ऐं दोस्तो हीउ हिकु बहितरीनु सोप सीरियल तमामु जल्द ख़तमु थियण वारो आहे। अॼु तव्हांखे वॾी ख़बर मूं ॾेई छॾी आहे। तव्हां यादि करे छॾिजो त शाहिद खोसे जेका तव्हांखे अपडेट ॾिनी आहे त अॻिते हली तव्हांखे इहा यादि ज़रूरु ईंदी त वाक़ई सभ खां पहिरियां शाहिद खोसे अपडेट ॾिनी हुई। हीउ ड्रामो 25-30 क़िस्तनि जे अंदरि ख़तमु थियण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मीर जो बि ख़ात्मो थी वियो घणो कर। अगरि थी वियो थोरो चांस आहे ख़्वाब जो त मतां बचे, लेकिन जेका असां अंदरियों डायरेक्टरनि सां ॻाल्हायो उनजो चवणु आहे त मीर पूरो थी चुको आहे।
ऐं हाणे नवाब खान जे गॾु लॻंदा ऐं भावल वारा वरी दरिया खान जे गॾु। लेकिन भावल ऐं पहिरियों त नवाब खान खां पहिरियों त वक़्त जो बुरो हशर थियण वारो आहे, पोइ नवाब खान जो हशर थींदो। ऐं हीउ ड्रामो जेको आहे पोइ आख़िर जी टाइम माना आख़िर ॾांहुं वधंदो ऐं ईद खे त हाणे कुझु घटि ॾींहं अची बचा आहिनि, 7 अलाए मुंहिंजे ख़्याल में 8 ॾियारा बचा आहिनि अची ईद खे। ऐं ईद खां पोइ वरी 20-25 क़िस्तां जेके इहे पूरियूं थी वेंदियूं ऐं दोलाब ड्रामो पूरे ज़ोर शोर सां रिकॉर्डिंग ईद खां पोइ उनजी शूटिंग शुरू थियण वारी आहे। कास्ट उनजी बि थी चुकी आहे, कुझु कास्टनि जा अदाकारनि जा नाला साम्हूं आया आहिनि, कुझु जा अञा पूरा न आया आहिनि। जीअं पूरी मालूमात हुनजी असां वटि पुगी तव्हां ताईं शेयर कंदासीं इन यूट्यूब चैनल ते। तव्हांखे पूरी मालूमात पोइ असां ॾेई छॾींदासीं दोलाब ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हुन में बि वॾा अदाकार हूंदा। हू जेको तकरार ड्रामे खे हाणे ख़तमु करे रहिया आहिनि, तिन जे मक़सदात उहो भलो सोप सीरियल हूंदो। अगरि भलो सोप सीरियल उहो न हुजे हा दोलाब त पोइ तकरार ड्रामो ख़तमु न थिए हा, अञा इन खे वधाइनि हा। एतबार हिननि ते हाणे बि न आहे, मतां तकरार ड्रामे चांस कयो वधाए सघनि था 2-3 क़िस्तूं, लेकिन दोलाब ड्रामे जी जॻह ते हिन खे ख़तमु थियणो पवंदो। ऐं दोलाब ड्रामो हिकु वॾे स्केल जो ड्रामो आहे। उनजो पहिरियों स्पेल रिकॉर्ड थींदो ईद खां पोइ ऐं पोइ खां वरी ॿियो स्पेल रिकॉर्ड थींदो। स्पेल हूंदा आहिनि ऐं स्पेल में 20-25 क़िस्तूं हूंदियूं आहिनि हिकु स्पेल में। अहिड़े हिसाब सां ऐं जेको आहे पहिरियों स्पेल जीअं मुकमिल थींदो वरी ॿियों स्पेल, टियों स्पेल, अहिड़े हिसाब सां ड्रामो अगरि दोलाब कामयाबु थी वियो त पोइ उन खे वधाईंदा ऐं मुहबतनि जी माग ते जी जाइ ते बि ॿियो ड्रामो वरी स्टार्ट थींदो। हाणे मीर जे मरण खां पोइ दोस्तो भावल वारा जेको आहे भावल सां बि त हशर थियण वारो आहे, लेकिन भावल हिन टाइम दरिया खान जे पोयां आहे ऐं दरिया खान शादी कंदो ऐं उन जी ज़ाल खे अगवा करण जे लाइ बख़्त ऐं भावल प्लेनिंग करे रहिया आहिनि ऐं इहा प्लेनिंग इन जे घाटे में पवंदी। ऐं मूंसां बि दोस्तो हाणे जेका नवाब खान जी कच्छ में वेठो आहे, नवाब खान जो एतबार खटे चुको आहे ऐं नवाब खान सां जेको आहे हशर करण वारो आहे मूसा ऐं सिजावर। इन ॻाल्हि खे ॼाणे थो, अंदरूनी तौरु सिजावल सां मूसा मिलियल आहे। अन क़रीब इहा ॻाल्हि ज़ाहिर बि थींदी ऐं नवाब खान खे थोरो शक बि पइजी चुको आहे इन ॻाल्हि जो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हीउ तकरार ड्रामो बहितरीनु सीरियल हुयो, लेकिन अफ़सोस त हीउ ड्रामो एंड थियण वारो आहे। असल में जो डायरेक्टर साॻियो ई आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो लिखण वारो। ॾिठो तव्हां ज़हर ज़िंदगी में रबनि जो कहिड़ो हशर कयो वियो, लेकिन हिते मीर राणी जो बि ओड़ो हशर कयो वियो जेको रबनि सां हशर थियो हुयो, यानी ज़ालिम खटे वियो, मज़लूम मरी वियो। साॻी चैनल आहे, साॻिया ई डायरेक्टर आहिनि, लेकिन इन्हनि त ज़हर ज़िंदगी वांगुरु मीर सां बि उहो हशर करे छॾियो। मूंखे लॻे थो तव्हांखे अफ़सोस इन शइ जो वॾो थियो हूंदो, ईअं मीर जो अहिड़ो हशर न थियणु खपे हा। ख़्वाब बि थी सघे थो, लेकिन असां जेका राब्ता कया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त इहो एंड आहे, हिते मीर मरी वेंदो आहे। लेकिन हिकिड़ो ख़्याल बि थी सघे थो, उहो त अचण वारी एपिसोड में पवंदो। बाक़ी 100% असां अंदाज़ो असां तव्हांखे ॿुधायूं था त मीर ऐं राणी जी इहा आख़िरी क़िस्त हुई। पोइ हिननि जे अॻिते जेको आहे को हिननि जो सीन न आहे, लेकिन इहो अगरि आख़िरी क़िस्त हुई त पोइ दोस्तो तमामु ग़लति थियो आहे। जी हाँ दोस्तो, तव्हां पाण दिलि ते हथु रखी ॾिसो त ज़ालिम खे ड्रामनि में छो थो खटायो वञे। हक़ीक़त में ज़ालिम खटनि था ड्रामनि में बि ईअं, वरी ड्रामा ॾिसी अहिड़ा माण्हू ज़ालिम वरी अहिड़ो ज़ुल्म कंदा आहिनि। ईअं न थिए, ज़ालिम जो हशर ड्रामे में बुरो थियणु खपे। जीअं को ज़ालिम अगरि इहो ड्रामो ॾिसे त उन खे ख़बर पवे त मूंसां बि इहो हशर कॾहिं हक़ीक़त में थी सघे थो। लेकिन नवाब खान जा बि पेर कढंदो मूंसां भॼाए ड्रोड़ाए सिजावल सां मिली करे ॻोठनि जे घिटनि में हेॾां होॾां पाणी पीअण जो बि मौक़ो मुश्किल सां मिलंदो नवाब खान खे, ऐं इन खे पोइ कंदा पूरो। ऐं अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो तकरार थी वेंदो एंड। इन खां ईद खां पोइ दोलाब सोप सीरियल जेको तयारु थी रहियो आहे उहो बि बहितरीनु सीरियल आहे। तकरार ड्रामो ईद खां पोइ त सफ़ा ख़तमु थी वेंदो, वधि में वधि 20-15-20 क़िस्तूं ईद खां पोइ हलंदियूं इन जूं। तेसीं ताईं हू ड्रामो दोलाब बि तयारु थी वेंदो ऐं उन जा कुझु अदाकार। ऐं दोस्तो हीउ हिकु बहितरीनु सोप सीरियल तमामु जल्द ख़तमु थियण वारो आहे। अॼु तव्हांखे वॾी ख़बर मूं ॾेई छॾी आहे। तव्हां यादि करे छॾिजो त शाहिद खोसे जेका तव्हांखे अपडेट ॾिनी आहे त अॻिते हली तव्हांखे इहा यादि ज़रूरु ईंदी त वाक़ई सभ खां पहिरियां शाहिद खोसे अपडेट ॾिनी हुई। हीउ ड्रामो 25-30 क़िस्तनि जे अंदरि ख़तमु थियण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मीर जो बि ख़ात्मो थी वियो घणो कर। अगरि थी वियो थोरो चांस आहे ख़्वाब जो त मतां बचे, लेकिन जेका असां अंदरियों डायरेक्टरनि सां ॻाल्हायो उनजो चवणु आहे त मीर पूरो थी चुको आहे।
ऐं हाणे नवाब खान जे गॾु लॻंदा ऐं भावल वारा वरी दरिया खान जे गॾु। लेकिन भावल ऐं पहिरियों त नवाब खान खां पहिरियों त बख़्त जो बुरो हशर थियण वारो आहे, पोइ नवाब खान जो हशर थींदो। ऐं हीउ ड्रामो जेको आहे पोइ आख़िर जी टाइम माना आख़िर ॾांहुं वधंदो ऐं ईद खे त हाणे कुझु घटि ॾींहं अची बचा आहिनि, 7 अलाए मुंहिंजे ख़्याल में 8 ॾियारा बचा आहिनि अची ईद खे। ऐं ईद खां पोइ वरी 20-25 क़िस्तान जेके इहे पूरियूं थी वेंदियूं ऐं दौलाब ड्रामो पूरे ज़ोर शोर सां रिकॉर्डिंग ईद खां पोइ उनजी शूटिंग शुरू थियण वारी आहे। कास्ट उनजी बि थी चुकी आहे, कुझु कास्टनि जा अदाकारनि जा नाला साम्हूं आया आहिनि, कुझु जा अञा पूरा न आया आहिनि। जीअं पूरी मालूमात हुनजी असां वटि पुगी तव्हां ताईं शेयर कंदासीं इन यूट्यूब चैनल ते। तव्हांखे पूरी मालूमात पोइ असां ॾेई छॾींदासीं दौलाब ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हुन में बि वॾा अदाकार हूंदा। हू जेको तकरार ड्रामे खे हाणे ख़तमु करे रहिया आहिनि, तिन जे मक़सदात मूसा ऐं सिजावर इन ॻाल्हि खे ॼाणे थो। अंदरूनी तौरु सिजावल सां मूसा मिलियल आहे, अन क़रीब इहा ॻाल्हि ज़ाहिर बि थींदी ऐं नवाब खान खे थोरो शक बि पइजी चुको आहे इन ॻाल्हि जो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हीउ तकरार ड्रामो बहितरीनु सीरियल हुयो, लेकिन अफ़सोस त हीउ ड्रामो एंड थियण वारो आहे। असल में जो डायरेक्टर साॻियो ई आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो लिखण वारो। ॾिठो तव्हां ज़हर ज़िंदगी में रबनि जो कहिड़ो हशर कयो वियो, लेकिन हिते मीर राणी जो बि ओड़ो हशर कयो वियो जेको रबनि सां हशर थियो हुयो, यानी ज़ालिम खटे वियो, मज़लूम मरी वियो। साॻी चैनल आहे, साॻिया ई डायरेक्टर आहिनि, लेकिन इन्हनि त ज़हर ज़िंदगी वांगुरु मीर सां बि उहो हशर करे छॾियो। मूंखे लॻे थो तव्हांखे अफ़सोस इन शइ जो वॾो थियो हूंदो, ईअं मीर जो अहिड़ो हशर न थियणु खपे हा। ख़्वाब बि थी सघे थो, लेकिन असां जेका राब्ता कया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त इहो एंड आहे, हिते मीर मरी वेंदो आहे। लेकिन हिकिड़ो ख़्याल बि थी सघे थो, उहो त अचण वारी एपिसोड में पवंदो। बाक़ी 100% असां अंदाज़ो असां तव्हांखे ॿुधायूं था त मीर ऐं राणी जी इहा आख़िरी क़िस्त हुई। पोइ हिननि जे अॻिते जेको आहे को हिननि जो सीन न आहे, लेकिन इहो अगरि आख़िरी क़िस्त हुई त पोइ दोस्तो तमामु ग़लति थियो आहे। जी हाँ दोस्तो, तव्हां पाण दिलि ते हथु रखी ॾिसो त ज़ालिम खे ड्रामनि में छो थो खटायो वञे। हक़ीक़त में ज़ालिम खटनि था ड्रामनि में बि ईअं। वरी ड्रामा ॾिसी अहिड़ा माण्हू ज़ालिम वरी अहिड़ो ज़ुल्म कंदा आहिनि, ईअं न थिए। ज़ालिम जो हशर ड्रामे में बुरो थियणु खपे। जीअं को ज़ालिम अगरि इहो ड्रामो ॾिसे त उन खे ख़बर पवे त मूंसां बि इहो हशर कॾहिं हक़ीक़त में थी सघे थो। लेकिन नवाब खान जा बि पेर कढंदो मूसा भॼाए डोड़ाए सिजावल सां मिली करे ॻोठनि जे घिटनि में हेॾां होॾां पाणी पीअण जो बि मौक़ो मुश्किल सां मिलंदो नवाब खान खे, ऐं इन खे पोइ कंदा पूरो। ऐं अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो तकरार थी वेंदो एंड। इन खां ईद खां पोइ दौलाब सोप सीरियल जेको तयारु थी रहियो आहे, उहो बि बहितरीनु सीरियल आहे। तकरार ड्रामो ईद खां पोइ त सफ़ा ख़तमु थी वेंदो, वधि में वधि 15-20 क़िस्तूं ईद खां पोइ हलंदियूं इन जूं। तेसीं ताईं हू ड्रामो दौलाब बि तयारु थी वेंदो ऐं उन जा कुझु अदाकार। ऐं दोस्तो हीउ हिकु बहितरीनु सोप सीरियल तमामु जल्द ख़तमु थियण वारो आहे। अॼु तव्हांखे वॾी ख़बर मूं ॾेई छॾी आहे। तव्हां यादि करे छॾिजो त शाहिद खोसे जेका तव्हांखे अपडेट ॾिनी आहे, त अॻिते हली तव्हांखे इहा यादि ज़रूरु ईंदी त वाक़ई सभ खां पहिरियां शाहिद खोसे अपडेट ॾिनी हुई। हीउ ड्रामो 25-30 क़िस्तनि जे अंदरि ख़तमु थियण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मीर जो बि ख़ात्मो थी वियो घणो कर। अगरि थी वियो थोरो चांस आहे ख़्वाब जो त मतां बचे, लेकिन जेका असां अंदरियों डायरेक्टरनि सां ॻाल्हायो उनजो चवणु आहे त मीर पूरो थी चुको आहे। ऐं हाणे नवाब खान जे गॾु लॻंदा ऐं भावल वारा वरी दरिया खान जे गॾु। लेकिन भावल ऐं पहिरियों त नवाब खान खां पहिरियों त बख़्त जो बुरो हशर थियण वारो आहे, पोइ नवाब खान जो हशर थींदो। ऐं हीउ ड्रामो जेको आहे पोइ आख़िर जी टाइम माना आख़िर ॾांहुं वधंदो ऐं ईद खे त हाणे कुझु घटि ॾींहं अची बचा आहिनि, 7 अलाए मुंहिंजे ख़्याल में 8 ॾियारा बचा आहिनि अची ईद खे। ऐं ईद खां पोइ थी चुको आहे। हाणे मीर जे मरण खां पोइ दोस्तो भावल वारा जेको आहे, भावल सां बि हशर थियण वारो आहे, लेकिन भावल हिन टाइम दरिया खान जे पोयां आहे। ऐं दरिया खान शादी कंदो ऐं उन जी ज़ाल खे अगवा करण जे लाइ बख़्त ऐं भावल प्लेनिंग करे रहिया आहिनि। ऐं इहा प्लेनिंग इन जे घाटे में पवंदी। ऐं मूसा बि दोस्तो हाणे जेका नवाब खान जी कच्छ में वेठो आहे, नवाब खान जो एतबार खटे चुको आहे। ऐं नवाब खान सां जेको आहे हशर करण वारो आहे मूसा ऐं सिजावर इन ॻाल्हि खे ॼाणे थो। अंदरूनी तौरु सिजावल सां मूसा मिलियल आहे,
इन क़रीब इहा ॻाल्हि ज़ाहिर बि थींदी ऐं नवाब खान खे थोरो शक बि पइजी चुको आहे इन ॻाल्हि जो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हीउ तकरार ड्रामो बहितरीनु सीरियल हुयो, लेकिन अफ़सोस त हीउ ड्रामो एंड थियण वारो आहे। असल में जो डायरेक्टर साॻियो ई आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो लिखण वारो। ॾिठो तव्हां ज़हर ज़िंदगी में रबनि जो कहिड़ो हशर कयो वियो, लेकिन हिते मीर राणी जो बि ओड़ो हशर कयो वियो जेको रबनि सां हशर थियो हुयो, यानी ज़ालिम खटे वियो, मज़लूम मरी वियो। साॻी चैनल आहे, साॻिया ई डायरेक्टर आहिनि, लेकिन इन्हनि त ज़हर ज़िंदगी वांगुरु मीर सां बि उहो हशर करे छॾियो। मूंखे लॻे थो तव्हांखे अफ़सोस इन शइ जो वॾो थियो हूंदो, ईअं मीर जो अहिड़ो हशर न थियणु खपे हा। ख़्वाब बि थी सघे थो, लेकिन असां जेका राब्ता कया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त इहो एंड आहे, हिते मीर मरी वेंदो आहे। लेकिन हिकिड़ो ख़्याल बि थी सघे थो, उहो त अचण वारी एपिसोड में पवंदो। बाक़ी 100% असां अंदाज़ो असां तव्हांखे ॿुधायूं था त मीर ऐं राणी जो इहा आख़िरी क़िस्त हुई। पोइ हिननि जे अॻिते जेको आहे को हिननि जो सीन न आहे, लेकिन इहो अगरि आख़िरी क़िस्त हुई त पोइ दोस्तो तमामु ग़लति थियो आहे। जी हाँ दोस्तो, तव्हां पाण दिलि ते हथु रखी ॾिसो त ज़ालिम खे ड्रामनि में छो थो खटायो वञे। हक़ीक़त में ज़ालिम खटनि था ड्रामनि में बि ईअं, वरी ड्रामा ॾिसी अहिड़ा माण्हू ज़ालिम वरी अहिड़ो ज़ुल्म कंदा आहिनि। ईअं न थिए, ज़ालिम जो हशर ड्रामे में बुरो थियणु खपे। जीअं को ज़ालिम अगरि इहो ड्रामो ॾिसे त उन खे ख़बर पवे त मूंसां बि इहो हशर कॾहिं हक़ीक़त में थी सघे थो। लेकिन नवाब खान जा बि पेर कढंदो मूंसां भॼाए डोड़ाए सजावल सां मिली करे ॻोठनि जे घिटनि में हेॾां होॾां पाणी पीअण जो बि मौक़ो मुश्किल सां मिलंदो नवाब खान खे, ऐं इन खे पोइ कंदा पूरो। ऐं अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो तकरार थी वेंदो एंड। इन खां ईद खां पोइ दौलाब सोप सीरियल जेको तयारु थी रहियो आहे, उहो बि बहितरीनु सीरियल आहे। तकरार ड्रामो ईद खां पोइ त सफ़ा ख़तमु थी वेंदो, वधि में वधि 20-15-20 क़िस्तूं ईद खां पोइ हलंदियूं इन जूं। तेसीं ताईं हू ड्रामो दौलाब बि तयारु थी वेंदो ऐं उन जा कुझु अदाकार। ऐं दोस्तो, हीउ हिकु बहितरीनु सोप सीरियल तमामु जल्द ख़तमु थियण वारो आहे। अॼु तव्हांखे वॾी ख़बर मूं ॾेई छॾी आहे। तव्हां यादि करे छॾिजो त शाहिद खोसे जेका तव्हांखे अपडेट ॾिनी आहे, त अॻिते हली तव्हांखे इहा यादि ज़रूरु ईंदी त वाक़ई सभ खां पहिरियां शाहिद खोसे अपडेट ॾिनी हुई। हीउ ड्रामो 25-30 क़िस्तनि जे अंदरि ख़तमु थियण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मीर जो बि ख़ात्मो थी वियो घणो कर। अगरि थी वियो थोरो चांस आहे ख़्वाब जो त मतां बचे, लेकिन जेका असां अंदरियों डायरेक्टरनि सां ॻाल्हायो उन जो चवणु आहे त मीर पूरो थी चुको आहे। ऐं हाणे नवाब खान जे गॾु लॻंदा ऐं भावल वारा वरी दरिया खान जे गॾु। लेकिन भावल ऐं पहिरियों त नवाब खान खां पहिरियों त बख़्त जो बुरो हशर थियण वारो आहे, पोइ नवाब खान जो हशर थींदो। ऐं हीउ ड्रामो जेको आहे पोइ आख़िर जी टाइम माना आख़िर ॾांहुं वधंदो। ऐं ईद खे त हाणे कुझु घटि ॾींहं अची बचा आहिनि, 7 अलाए मुंहिंजे ख़्याल में 8 ॾियारा बचा आहिनि अची ईद खे। ऐं ईद खां पोइ वरी 20-25 क़िस्तां जेके इहे पूरियूं थी वेंदियूं ऐं दौलाब ड्रामो पूरे ज़ोर शोर सां रिकॉर्डिंग ईद खां पोइ उनजी शूटिंग शुरू थियण वारी आहे। कास्ट उनजी बि थी चुकी आहे। कुझु कास्टनि जा अदाकारनि जा नाला साम्हूं आया आहिनि, कुझु जा अञा पूरा न आया आहिनि। जीअं पूरी मालूमात हुनजी असां वटि पुगी तव्हां ताईं शेयर कंदासीं इन यूट्यूब चैनल ते। तव्हांखे पूरी मालूमात पोइ असां ॾेई छॾींदासीं दौलाब ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो उन में बि वॾा अदाकार हूंदा। हू जेको तकरार ड्रामे खे हाणे ख़तमु करे रहिया आहिनि, तिन जे मक़सदात उहो भलो सोप सीरियल हूंदो। अगरि भलो सोप सीरियल उहो न हुजे हा दौलाब, त पोइ तकरार ड्रामो ख़तमु न थिए हा, अञा इन खे वधाइनि हा। एतबार हिननि ते हाणे बि न आहे। मतां तकरार ड्रामे चांस कयो वधाए सघनि था 2-3 क़िस्तूं, लेकिन दौलाब ड्रामे जी जॻह ते हिन खे ख़तमु थियणो पवंदो। ऐं दौलाब ड्रामो हिकु वॾे स्केल जो ड्रामो आहे। उनजो पहिरियों स्पेल रिकॉर्ड थींदो ईद खां पोइ, ऐं पोइ खां वरी ॿियो स्पेल रिकॉर्ड थींदो। स्पेल हूंदा आहिनि ऐं स्पेल में 20-25 क़िस्तूं हूंदियूं आहिनि हिकु स्पेल में। अहिड़े हिसाब सां ऐं जेको आहे पहिरियों स्पेल जीअं मुकमिल थींदो, वरी ॿियों स्पेल, टियों स्पेल, अहिड़े हिसाब सां ड्रामो अगरि दौलाब कामयाबु थी वियो त पोइ उन खे वधाईंदा। ऐं मोहब्बतनि जी माग ते जी जाइ ते बि ॿियो ड्रामो वरी स्टार्ट थींदो, जंहिंजी शूटिंग वरी बाद में हलंदी। जीअं मोहब्बतनि जी माग वेझो पुॼंदो ख़तमु थियण जे, त पोइ उन जा सोप सीरियल को ॿियो वरी सुठे नमूने जो ऐं बहितरीनु जेको आहे सोप सीरियल वरी उहो बि तयारु कयो वेंदो दोस्तो। ऐं जेको आहे दौलाब बि को घटि सोप सीरियल न आहे। मुंहिंजे ख़्याल में अगरि आज़म एंगल उन में हुयो त पोइ उहो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो थी वेंदो। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ज़रूरु सब्सक्राइब कंदा शाहिद खोसो व्लॉग खे, दोस्तनि सां बि लिंक शेयर कंदा पेज ते, फेसबुक ते, व्हाट्सअप ग्रुपनि में, ऐं बेल आइकन खे आल ते करे छॾियो। इन वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजी कमेंट में क़ीमती राय ज़रूरु ॾिजो, तव्हांजी कहिड़ी राय आहे।
कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾेई छॾींदा कयो, सुठा कमेंट कंदा कयो। असांखे ॾींदा इजाज़त, शायदि को सके दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।